कंहिं बि सूबे जी तरक़ी जो बुनियाद मज़बूत माली निज़ाम ते हूंदो आहे। तरक़ियाती मंसूबनि खां वठी अवामी सहूलतुनि ताईं हर शोबे जी कामयाबी लाइ ज़रूरी आहे त माली वसीलनि खे बहितर नमूने गॾु कयो वञे, उन्हनि जी दुरुस्त मनसूबाबंदी कई वञे ऐं अवामी भलाई लाइ इस्तेमालु कयो वञे। सिंध हुकूमत जो नाणो खातो सूबे जी माली निज़ाम जो हिकु अहम ऐं ज़िम्मेवार इदारो आहे, जेको सिंध जी मुआशी इस्तेहकाम, माली नज़्म ऐं तरक़ियाती सफ़र में मरकज़ी किरदारु अदा करे रहियो आहे। हीउ इदारो रुगो बजट ठाहिण ताईं महदूद नाहे, पर सूबे जे मुस्तक़बिल जी मनसूबाबंदी में बि अहम किरदारु अदा करे थो। नाणो खातो पंहिंजी माहिर टीम, माली मनसूबाबंदी ऐं मुनज़्ज़म तरीक़ेकार जे ज़रिए हुकूमत जी आमदनी ख़र्चनि खे बहितर अंदाज़ में मुनज़्ज़म करे थो। मुख़्तलिफ़ शोबनि जी ज़रूरतुनि खे नज़र में रखंदे वसीलनि जी विर्छ करणु हिकु अहम ज़िम्मेवारी आहे, जेका हीउ इदारो मुअस्सर तरीक़े सां अंजाम ॾिए थो। हर साल सिंध जो बजट तैयार करण दौरान नाणो खातो सिहत, तालीम, ज़राअत, आपाशी, रोडनि, ट्रांसपोर्ट ऐं ॿियनि अवामी शोबनि जी ज़रूरतुनि खे अवलियत ॾिए थो, जीअं तरक़ी जा फ़ाइदा वधीक माण्हुनि ताईं पहुची सघनि। सिंध हुकूमत जा माली वसीला मुख़्तलिफ़ ज़रियनि मां हासिल थियनि था। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां NFC एवॉर्ड तहत मिलंदड़ हिसो सूबे जूं पंहिंजूं आमदनियूं, टैक्स, फीसूं ऐं ॿिया माली वसीला बजट जो हिसो बणिजनि था। नाणो खातो उन्हनि वसीलनि खे ज़िम्मेवारी सां मुनज़्ज़म करे तरक़ियाती मक़सदनि लाइ इस्तेमालु करण जो अमल अॻिते वधाए थो। वसीलनि जी बहितर विर्छ ऐं माली निगरानी सबबि नाणो खातो सूबे जे इंतिज़ामी निज़ाम में हिकु अहम हैसियत रखे थो। हीउ इदारो यकीनी बणाइण जी कोशिश करे थो त सरकारी वसीला सही रुख़ में इस्तेमालु थियनि ऐं अवामी ज़रूरतुनि खे अवलियत ॾिनी वञे। जदीद दौर जी ज़रूरतुनि खे नज़र में रखंदे नाणो खातो माली निज़ाम में जदीद तरीक़ा, डिजिटल निगरानी ऐं शफ़ाफ़ तरीक़ेकार इख़्तियार करे रहियो आहे, जंहिंसां माली इंतिज़ाम वधीक मज़बूत ऐं असराइतो बणिजी रहियो आहे। सिंध जहिड़े वॾे ऐं अहम सूबे लाइ मज़बूत नाणो खातो मुआशी तरक़ी जो बुनियादु आहे। सिहत जी सहूलतुनि खां वठी तालीमी इदारनि, ज़रई तरक़ी, पाणी जे निज़ाम ऐं इंफ्रास्ट्रक्चर ताईं हर शोबे जी तरक़ी पुठियां बहितर माली मनसूबाबंदी जो अहम किरदारु हूंदो आहे। नाणो खातो हुकूमत ऐं अवामी ज़रूरतुनि जे विच में हिकु मज़बूत पुल जो किरदारु अदा करे थो, जेको महदूद वसीलनि खे बहितर हिकमत अमली सां इस्तेमालु कंदे तरक़ी जी रफ़्तार खे अॻिते वधाइण में मददगार बणिजे थो। अॼु नाणो खातो माली इंतिज़ाम, ज़िम्मेवारी ऐं मनसूबाबंदी जे हवाले सां हिकु अहम इदारे तौरु कमु करे रहियो आहे, जेको सूबे जे मुआशी इस्तेहकाम ऐं अवामी भलाई लाइ पंहिंजूं ख़िदमतूं अंजाम ॾेई रहियो आहे। मज़बूत माली पॉलिसियुनि, बहितर मनसूबाबंदी ऐं ज़िम्मेवार इंतिज़ाम सां सिंध जी तरक़ी जो सफ़र वधीक तेज़ थी सघे थो। नाणो खातो उन सफ़र जो हिकु अहम साथी आहे, जेको सूबे जे रोशन मुस्तक़बिल लाइ माली बुनियादु फ़राहम करे रहियो आहे।